यरी कहड़ो अदुर कयई तो मोए खापोए मुख तारी दे तो खैर कर तू मुझ मिठू छोलायो कहड़ो मिठा तुझो हाल है कहड़ो मिठा तुझो हाल है जिते भी हुजी तू फौजिया सूमरो जी ज़िंदगी ते लिखियल यादगार स्टोरी ज़रूर ॾिसजो। सिंध जी सरज़मीन सुरन जे मैदान में पाण मल्हायो आहे। सिंध धरती जे कलाकारनि पंहिंजे कला ज़रिए सॼी दुनिया में सिंध जो नाव रोशन कयो आहे, जंहिंमें केतिरा ई नाले वारा फ़नकार क़ाबिल ज़िक्र आहिनि, पर लोक गायकीअ में फौजिया सूमरो अहिड़ो नाव आहे जंहिंजी आवाज़ में मारवीअ जी मलीर ऐं मारवड़नि जी मन आशाउनि जी उहा सदा आहे जंहिंमें पूरे नगर पारकर जी तहज़ीब जो पड़ाॾो गूंजे थो। नगर पारकर तालके जे ॻोठ खारसर में हाजी नाथो जे घर में जनम वठंदड़ हकीमा बालकपण खां ई जवानीअ ताईं ॻोठ में ई वक़्तु गुज़ारियो ऐं बाद में जॾहिं संदसि वालदेन बदतरीन ॾुकारे हालतुनि में तंग अची बैराज पहुता ऐं टंडो महमद ख़ान वसायऊं, उन्हनि ॾींहंनि में हकीमा ॻोठनि जे काजनि में ॻाईंदे स्टेज ताईं रसाई हासिलु कई ऐं हकीमा बदिरां फौजिया जे नाव सां सुञाणप कराई। रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां संदसि गीत कॾहिं रुसी थो कॾहिं खिली थो, मुंहिंजे हाल ते हलिजां अले मुंहिंजा मारवड़ा जहिड़ा कलाम जॾहिं सिंध जे हवाउनि आधार वाहण वस्तियुनि जो रुख कयो ऐं हज़ारे दिलनि जे धड़कननि में फौजिया जा अलाप रिदम बणिजी रक़्स करणु लॻा। इहो दौरु ऑडियो कैसेट जे उरूज जो दौरु हो। साल 1991 खां वठी संदसि विछोड़े वारे साल 2002 ताईं फौजिया राग जी दुनिया ते राज कयो। फौजिया सिंध सां गॾु ढाटकी मारवाड़ीअ में बि ज़बरदस्त नमूने गीत ॻाए दाद हासिलु कयो। हिन उर्दूअ में बि गीत ॻाया, पर सिंधी ढाटकी ऐं मारवाड़ी संदसि सुञाणप जो सबबु बणिया। हिकिड़े पासे हिन जे गीतनि में प्यार इक़रार जूं कथाऊं आहिनि त इंतज़ार ऐं अश्क बार अखियुनि जा ओसीड़ा बि आहिनि। धरतीअ जे दर्दनि जा सुॾका आहिनि त मानाइतनि मारवड़नि जी सकाफ़ती झलक में झिरकंदड़ अदाऊं बि आहिनि। हिन जी ढाटकी ऐं मारवाड़ी लहजे में ॻायल गीतनि मां मिठास जी माखी लारनि में पलटियल जेके अलाप आहिनि उहे आम तौरु ख़ासि जी दिलनि ते गहरो असरु छॾनि था। हिन वटि क्लासिकल राग जी का बाक़ाइदा ॼाण बि न हुई, पर हिन देसी धुननि ते लोक गायकीअ में ख़ूबसूरत गीत ॻाया जेके अॼु बि वॾे शौक़ सां सिंध जे हर माण्हू ॿुधे थो। फौजिया सूमरो सिंध जे मुख़्तलिफ़ शाइरनि बिलावल उठो, अली मोहम्मद उडेराई, ज़मा ख़ासकिली, गुलाम सिंह कलेरी ऐं साईं दाद सांद जी शाइरी तमामु बहितरीन अंदाज़ सां ॻाए जंहिं ते खेसि पूरी सिंध मां भरपूर दाद मिलियो। संदसि सरगम ते पथर दिलियूं बि मेण थी पवनि थियूं। रूह जूं तनहा कैफ़ियतूं माण्हूअ खे सारोड़ियुनि जे सहरा में रोले छॾीनि थियूं। फौजिया सूमरो थर जहिड़े पुठिते पियल इलाइक़े जी हिकु नंढड़े ॻोठ मां उभरी जेका कला खेतर में मञता हासिलु कई, अहिड़ी मञता क़िस्मत वारनि खे नसीब थींदी आहे। संदसि मञता जो सिज कॾहिं बि लहिणो न आहे, छो त अॼु बि सिंध जे वाहण वस्तियुनि में फौजिया जे गीतनि जी गूंज ॿुधण में अचे थी। सिंध जी हीअ पंहिंजे अंदाज़ जी गायका ज़िंदगीअ दौरान 2 भेरा बीमारियुनि जी सख़्तु पीड़ाउनि मां बि गुज़री। फौजिया सूमरो जंहिं पंहिंजी गायकीअ वसीले सिंधी मारवड़नि, धनारनि, हारियुनि नारियुनि जे दिलनि ते राज कयो, फौजिया सूमरो जा ॻायल कलाम अव्हांखे अॼु बि छकड़नि, बसनि, ट्रैक्टरनि ऐं हट होटलनि ते ॿुधण में ईंदा। फौजिया सूमरो जंहिं पंहिंजे सुरीले आवाज़ जे करे न रुॻो काफ़ी एवार्ड पिणु हासिलु कया, खोड़ सारी कैसेट कंपनियुनि पारां संदसि ताज पोशी बि कई वई। फौजिया सूमरो टंडो महमद ख़ान जे हिकु वॾे ज़मींदार नौजवान हाजी मिस्री सठियो सां प्यार जो परणो बि कयो, जंहिं मां खेसि सिर्फ़ु हिकु नियाणी किरन पैदा थी। आख़िरकार 4 सेप्टेम्बर 2002 ते हिन फ़ानी जहान मां लाॾाणो करे वई। संदसि मड़ खे हज़ारे आलिन अखियुनि सां टंडो महमद ख़ान जे मशहूरु ओलिया सैयद बुरहान शाह में मिटीअ मां हवाले कयो वियो। संदसि वफ़ात जो ॿुधी लाड़ सिंध जे काफ़ी सारनि ज़िलनि जी शहरनि ॻोठनि में तॾा विछाए सोग मल्हायो वियो।